बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइन। जैकबाबाद में जिम्सी लेडी डॉक्टर्स पारां पोरिये जी ज़ाल जो व्यम कराइण खां इनकार। औरत जो ॿार पेट में ही फौत। पोरियत पारां अदालत में दरख़्वास्त। धुरियूं 4 फरवरी से तलब। एडीसी कॉलोनी वासी पोरियत अकबर खोसो पंहिंजे वकील GM सूमरो मार्फत सेशन कोर्ट में दरख़्वास्त दाख़िल कंदे मौक़िफ़ इख्तियार कयो आहे त हफ़्तो अॻु जिम्स में ज़ाल ताहिरा खे व्यम लाइ खणी वियुसि, पर ड्यूटी ते मौजूद डॉक्टर इरम ऐं डॉक्टर शबनम ज़ाल जो व्यम कराइण में लापरवाही कई, जंहिं सबब ॿार पेट में ही फौत थी वियो। शिकायत बावजूद डायरेक्टर अब्दुल वाहिद ट्रगड़ भी दाद रसी न कई। लेडी डॉक्टर्स ऐं जिम्स डायरेक्टर ख़िलाफ़ केस दाख़िल कयो वञे, जंहिं बाद अदालत धुरियुनि खे 4 फरवरी ते तलबे वरितो आहे। जैकब न्यूज़ जी ख़बर ते नोटिस। सेहत खाते जी टीम उरडी में वरतल ॻोठ तोतो गिशकोरी पहुती। उरडी सबब नींगरी जे फौत थियण केतिरनि ई ॿारनि में उरडी वबा वारी ख़बर हलण बाद सेहत खाते जी टीम EPI जे फोकल पर्सन डॉक्टर तुफैल अहमद पठान ऐं DSO EPI इमदाद अली सूमरो जी अॻवानी में मुतासिर ॻोठ पहुती, जिते ॿारनि खे तपासण सां गॾोगॾु उरडी समेत 6 मुख़्तलिफ़ ख़तरनाक बीमारियुनि खां बचाव लाइ वैक्सीन कई वई ऐं उरडी वबा में वरतल ॿारनि खे सेहतमंद ॿारनि खां परे रखण जूं हिदायतूं जारी कयूं। केरोलो वेझो नौजवान घरू अणबणनि तां फाहो खाई आपघात करे छॾियो। अलीबाग गाॾेही में 28 वरनि जे नौजवान पीरल गाॾेही जो वण में टंगियल लाश ॾिसी ॻोठाणनि संदसि वारिसनि खे इत्तला कयो। नौजवान जे वालिद मोहम्मद उर्फ मौजिब पुट गुज़िरियल राति घरां कावड़जी निकिरी वियो हो ऐं सुबुह जो ही ख़बर ॿुधीसीं। मसू बुरगड़ी वेझो रेल जो टक्कर लॻण सबब नौजवान फौत। अटड़ी वासी 22 वरनि जो अब्दुल मालिक मशहूरी फाटक क्रॉस करे रहियो हो त ट्रेन जे टक्कर में पनियारी वाह में किरी पियो, जंहिंखे मक़ामी माण्हुनि ज़ख़्मी हालत में कढी हैदराबाद अस्पताल पहुचायो, जिते हू ज़ख़्म जी सट न सांदे फौत थी वियो। नौजवान हैदराबाद सिविल अस्पताल जे ICU वार्ड में टेक्नीशियन हो। जोधापुर वेझो उस्ताद खां मोटरसाइकिल मोबाइल ऐं रोक रक़म फुर। वाक़े ख़िलाफ़ बिरोही बिरादरी जो एहतजाज। ताजोदेरो थाणे जी हद सिमशाक वटाण सुञातल फोरू उस्ताद अब्दुल गफूर बिरोही खां मोटरसाइकिल मोबाइल ऐं रोक रक़म फुर करण वारे वाक़े ख़िलाफ़ बिरोही बिरादरी पारां दरिया ख़ान बिरोही जी अॻवानी में कड़ी खैरो जैकबाबाद रोड ते टायर साड़े रोड ब्लॉक करे पुलिस ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई, जेको DSP दाऊद जहानपुर फुर थियल सामान वापसि कराइण वारी ख़ातिरी ते ख़त्म करायो। तंगवाणी अदालत चाबी चोर खे 3 साल कैद ऐं 5000 ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। कुझु महीना अॻु डेरा सरकी पुलिस पारां मोटरसाइकिल फुर दौरान पकड़ियल चाबी चोर नकीफ़ निंदवाणी मथां ॾोह साबित थियण ते सिविल जज जुडिशल मैजिस्ट्रेट मुनव्वर अली पीरज़ादो 3 साल कैद ऐं 5000 ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। तारका अस्पताल हाला मां हथियारबंद औरत खे अगवा करे विया। हथियारबंद अस्पताल मां सुखियो मीरजत वासिन फाइज़ा मीरजत खे अगवा करे खणी विया। साणस गॾायल निनाण शहनाज़ मीरजत मौजिब भाॼाई खे हथियारनि जे ज़ोर ते अगवा कयो वियो आहे। मुबैना मुग़वी औरत जे मुड़ुस गुलशेर मीरजत मौजिब इत्तला बावजूद पुलिस मदद न करे रही आहे, जंहिं सबब अदालत में दरख़्वास्त ॾिनी आहे। अदालत हिकु औरत ऐं 3 जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे ज़ाल खे बाज़ियाब करण जो हुकुम जारी कयो आहे। गुलड़ी शाह करीम जो क़दीमी बुनियादी ॻोठ सहूलतुनि खां महरूम। ॻोठाणनि जो एहतजाज। क़दीमी ॻोठ साले मोहम्मद लाशारी तालीम सेहत रोड रस्तनि समेत बुनियादी सहूलतूं न हुअण सबब मसइलनि जे वर चढ़ियल आहे। ॻोठाणनि एहतजाज कंदे चयो आहे त क़दीमी ॻोठ बुनियादी सहूलतुनि खां मांझायल आहे, पर चूंडियल नुमाइंदनि समेत को ध्यानु न ॾेई रहियो आहे। सरकार खे अपील आहे त बुनियादी मसइला हल कया वञनि। मटियारी में साफ़ इन सियासी समाजी तंज़ीमुनि पारां मटियारी प्रेस क्लब जी इमारत लाइ एहतजाज। ज़िले इंतज़ामिया पारां 8 साल अॻु कब्ज़ो ॼाणाए प्रेस क्लब जे मसमार कयल इमारत ॿीहर तामीर न थियण ख़िलाफ़ साफ़ इन सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻवाननि प्रेस क्लब जी इमारत लाइ एहतजाज कयो। संदन चवणो हो त प्रेस क्लब खे इमारत न ॾेई मटियारी जी मज़लूम आवाम जे आवाज़ खे दॿाइण जी कोशिश कई पई वञे। बाहू खोसो में कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती तौर रैली कढी वई। क़ौमी अमन कमेटी, शाह लतीफ़ अकेडमी ऐं हाई स्कूल पारां ग़ुलाम नबी बलोच, कारी मोहम्मद ईसा खोसो, तबस्सुम खोसो ऐं ॿियनि जी अॻवानी में निकितल रैली शहीद सैफ चौक ते पहुती, जिते पाक फ़ौज ऐं कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती ऐं मोदी सरकार ख़िलाफ़ नारेबाज़ी कई वई। हाला में म्युनिसिपल इंतज़ामिया जी नाअहली सबब कब्रिस्तान चूड़ी घरे मां बारगाह जो रस्तो गंदे पानी में ॿुॾल। अस्पताल ऑफिस कॉलेज अदालत ऐं स्कूल वेंदड़ शहरी सख़्त ॾुखियानि खे मुंहुं ॾियण लॻा। म्युनिसिपल अमलदार अब्दुल हकीम भुमरो मौजिब लाइट बंदि हुजण सबब मशीनूं न हली सघियूं आहिनि। शाम ताईं रोड साफ़ करायो वेंदो। ऐं डायरेक्टर सोशल वेलफेयर नसीराबाद डिवीज़न सलीम अहमद खोसो चयो आहे त सूबाई वज़ीर असद बलोच जी ज़ाती कोशिशुनि सबब ग़रीब ऐं मुस्तहिक़ मरीज़नि जो इलाज करायो पियो वञे। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार हुन सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे कयो। हुन वधीक चयो त एग्रोमेंट फंड ज़रिए ग़रीब मरीज़नि जो बहितरीन तरीक़े सां इलाज करायो पियो वञे। 500 माज़ूरनि खे मोटरसाइकिलूं ॾिनियूं आहिनि, जंहिं त वधीक व्हील चेयर्स ऐं रिक्शा पिणु फ़राहम कबा। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnews.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।